जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 13 अक्टूबर 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो अश्विन मास कृष्ण पक्ष जी चोॾस तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु यात्रा सां पीड़ा थियण जी संभावना आहे, त थी सघे त काई बि लंबी यात्रा अवॉइड कंदा त बहितर रहंदो। कार्यस्थल ते बि तव्हांखे ॾींहुं तमामु शांतीअ सां कटणो आहे। कोई बि वॾो इन्वेस्टमेंट अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। त अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां ई कटणो आहे। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। बाक़ी ॾींहुं ठीक ई गुज़रंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। कोई ना कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी बि संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो, त ॾींहुं आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी, पर हुननि खे अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। त पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु कोई नई अपॉर्चुनिटी मिलंदी, जंहिंमें हुननि खे सफलता जी बि प्राप्ति थींदी। धन लाभ थियण जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु भाग्य हुननि खे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। तव्हांखे पंहिंजे कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। स्वास्थ्य भी तमांजो उत्तम ही रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे मानसिक तनाव यानी मेंटल स्ट्रेस में वाधारो थियण जी आशंका आहे, त हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त मेडिटेशन करण या योगा करण तव्हांजे लाइ बहितर रहंदो। स्वास्थ्य तव्हांजो ठीक ही रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल पे कोई अपॉर्चुनिटी मिलंदी, जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डपु या घबराहट महसूस थी थो सघे। हनुमान जी उपासना करण अॼु तव्हांजे लाइ तमामु लाभदायक थींदो। बाक़ी ओवरऑल ॾींहुं अॼु जो तव्हांजे लाइ एवरेज ही रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, पर हुननि खे पंहिंजे कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। जीवन साथी जो भी पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अगर जाम टाइम का बीमारी भी हलंदी हुजे त बीमारियुनि जो भी नाश थी वेंदो। अॼु कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। धन जी प्राप्ति थींदी, त ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। अचो त ॾिसो छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। मां दुर्गा जो गायत्री मंत्र। त अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं मां दुर्गा जो जेको गायत्री मंत्र आहे उहो आहे ओम कात्यायनै च विद्महे कन्या कुमारी च धीमहि
तन्नो दुर्गे प्रचोदयात्। त इहो मंत्र नित्य जाप करण सां मां दुर्गा अति प्रसन्न थींदियूं आहिनि। थी सघे त पंहिंजे मंदिर में ॾीओ जॾहिं तव्हां ॿारींदा आहियो, मां दुर्गा खे जॾहिं मथो टेकींदा आहियो, त इहो मंत्र 12 दफ़ा जाप करण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो ऐं मां दुर्गा तव्हांखे शक्ति प्रदान कराईंदा कि कहिड़ी बि परिस्थिति में तव्हां डगमगाईंदो न ऐं अॻियां ज़िंदगी में वधंदा रहंदो। उहो मंत्र आहे ओम कात्यायने च विद्महे कन्या कुमारी च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे सपना जी जो, जेके पटना बिहार जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे परिवार में जाम अशांति थी रहे, हुन जे लाइ कोई उपाय ॿुधायो। त सपना जी, तव्हांजे घर में कोई सुठो मुहूर्त ॾिसी करे, थी सघे त अष्टमी हुजे या प्रदोष जो ॾींहुं हुजे या चतुर्दशी हुजे या पूर्णिमा हुजे, हिननि ॾींहंनि में नवग्रह शांति जो पाठ करायो, साण ई साण हिकिड़ो हवन करायो या त पोइ रुद्राभिषेक जो हिकिड़ो पाठ करायो त तव्हांजा सभु विघ्न भगवान दूर कंदा ऐं सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थींदी ऐं शांति बि रहण शुरू थी वेंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।